तहक़ीक़ डिजिटल मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन ते प्रेस कंदा। जज़ाकुमुल्लाह अहसनुल जज़ा। अल्लाह से तव्हां खे जज़ाए ख़ैर अता फरमाए। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, अव्हां जेका भी सलात पढ़ंदा आहियो उहा मां मुहम्मद करीम वटि पहुचंदी आहे। ऐं रुगो ख़ाली सलात कान पहुचंदी आहे, मुकम्मिल पते ऐं एड्रेस सां पहुचंदी आहे। या रसूल अल्लाह, फलाणो पुट फलाणे जो फलाणी क़ौम वारे ही लफ़्ज़ चया हा। को चवंदो अल्लाहुम्म सल्लि अला, को चवंदो अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह, को चवंदो अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मदिन कमा सल्लैत अला इब्राहीम, को चवंदो सल्लल्लाहु अला नबील उम्मी व आलिहि वसल्लम, को चवंदो अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मदिन बिअदद कुल ज़र्रतिन अल्फ अल्फ मर्रतिन। को कहिड़ो सीगो, को कहिड़ो सीगो। जेतिरा भी उम्मती नबी ते सलात पढ़ंदा उन्हनि जी एड्रेस बि पहुचंदी, नालो बि पहुचंदो ऐं लफ़्ज़ बि उहे पहुचंदा जेके हुन जे ज़ुबान मां लफ़्ज़ निकिता हूंदा। चओ सुभान अल्लाह। मज़ो आहे न साईं जो असां वारा लफ़्ज़ मदीने पहुचनि, असां वारा लफ़्ज़ हुज़ूर जी दरबार में पेश थियनि, असां वारा लफ़्ज़ नबी पाक खे अल्लाह पाक जे अमर सां ॿुधाया वञनि। महबूब जे अल्लाह जे मर्ज़ी सां चाहे त ॿुधे। मुंहिंजा दोस्त अल्लामा इब्न क़य्यम जौज़िया लिखियो आहे, किताब आहे जंहिंजो नालो आहे जिलाउल इफ़हाम। किताब को बि खणी अचे, ही फ़क़ीर ॾेखारण लाइ तयारु आहे, न त इजाज़त ॾिए त मां पंहिंजी लाइब्रेरी मां खणी ॾेखारियां। इब्न क़य्यम जौज़िया उहो आलिम आहे जंहिंखे मुख़ालिफ़ बि मञींदा आहिनि। उन्ही जिलाउल इफ़हाम में लिखियो आहे, नबी पाक फरमाइनि था, बलगनी सौतुहु हैसु कान। मुंहिंजो उम्मती कहिड़े बि मुल्क में हुजे, किथे बि हुजे, मुंहिंजे मथां जॾहिं दुरूद पढ़ंदो आहे उन जो आवाज़ मां पाण पंहिंजे कननि सां ॿुधंदो आहियां। ऐं इब्न क़य्यम जौज़िया लिखे थो त सनदहु सहीहुन। हिन हदीस पाक जी सनद सही आहे, यानी ज़ईफ़ भी नाहे, कमज़ोर भी नाहे, मुअल्लिल भी नाहे, मौज़ू भी नाहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ का एतराज़ वारी ॻाल्हि भी नाहे। हदीस खे सही चई पंहिंजे किताब जिलाउल इफ़हाम में लिखे थो पियो त महबूब पाक फरमायो आहे, मुंहिंजो उम्मती हैसु कान, किथे भी हुजे, हुन जो आवाज़ मां मुहम्मद करीम जे कननि ते ओरिजिनल आवाज़ पहुचंदो आहे, जंहिं आवाज़ में उहो मुंहिंजे मथां दुरूद पढ़ंदो आहे। सब्सक्राइब कंदा जावेद भीमराई चैनल खे। इहो मसइलो वरी कंहिं ॿी टाइम में तोखे मां इंशाअल्लाह वज़ाहत करे ॿुधाईंदुसि। हाणे मुंहिंजो मसइलो तूं हेॾे ज़रा तवजो सां ॿुध त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा उम्मती हो, महबूब पाक अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात खे आख़िरी नबी मञण वारो हिकिड़ी जमात आहे जेका थी चवे मीलादुन नबी, मीलादुन नबी, मीलादुन नबी, जश्न ईद मीलादुन नबी। ऐं ॿी जमात आहे उहा बि मौलविन जी, उहा था चवनि न बाबा मीलादुन नबी न चओ, सीरतुन नबी, सीरतुन नबी, सीरतुन नबी। अव्हां खे एतबार न अचे त इश्तिहार ॾिसो। जे ख़तीब पाकिस्तान वाइज़ुल इस्लाम हज़रत मौलाना अलहाज मोहम्मद इदरीस दाहरी जो जलसो आहे त लिखियल हूंदो ईद मीलादुन नबी, जश्न ईद मीलादुन नबी, मीलाद मुस्तफ़ा कॉन्फ्रेंस अला हाज़ल क़यास। पर जे हूंदो हुन ॿी पार्टी वारनि जो त लिखियो पियो हूंदो जलसा सीरतुन नबी। इहो फ़र्क़ु छाजो आहे? मीलादुन नबी छा आहे, सीरतुन नबी छा आहे? मीलादुन नबीअ खे छो था हराम नाजायज़ चवनि? असां सीरतुन नबी खे हराम कोन था चऊं, नाजायज़ कोन था चऊं। जे ज़्यादती कनि था त हू कनि था, असां था चऊं त मीलाद बि जाइज़ आहे, सीरतुन नबी बि जाइज़ आहे। हू था चवनि त मीलाद हराम आहे, बसि रुगो सीरतुन नबी कयो। हाणे पहिरीं इहा ॻाल्हि सम्झो त मीलाद आहे छा, सीरतुन नबी आहे छा। मसइलो सम्झ में आयो त जहिड़ो टुटी पवंदो, जहिड़ो टुटी पियो त मुस्लमान ठही पवंदा। भला जे न ठहिया त घटि में घटि चंड्रे ऐं भाग वारे जी त ख़बर पइजी वेंदी न। रिकॉर्डिंग बाय जावेद भीमराई, शानवाद भी कादरी। निंड त कान्हेव न, ॿिली आऊं आहियां ॿरोच माण्हू, ॻाल्हि कंदो हा खरी, वणेव त माशा अल्लाह जो, न त खणी ॿीहर न घुराइजो।
अलाह कंदो सदाई पिया आलमन जा जलसा कराईंदो। चो आमीन। मुंहिंजा मिठड़ा, मीलाद शरीफ़ आहे छा? सीरतुन नबी आहे छा? हेॾे तवजो कयो। पंहिंजा पक्का पोढ़ा वॾड़ा अॼु खां 50-100 साल अॻु जी ॻाल्हि कयां, छो इहो बि तव्हांखे यादि रखणु खपे त जेतिरो दौर नबी करीम खे वेझो उहो दौर भलो। चओ चओ चओ, जेतिरो दौर नबी करीम खे वेझो ओतिरो, ऐं जेतिरो नबी करीम खां परे ओतिरो ख़राब। अॼु खां 100 साल 200 साल 300 साल अॻे जेके पंहिंजा मुस्लमान भाउ रहा, छो त असांखे इहे तानो हणंदा आहिनि, अब्बा अहीं चवंदा आहियो। अदा चाचा चिबड़ छा चवंदा आहियूं असां? जे तव्हीं चवंदा हो त असांजा अब्बा ॾाॾा हीअं कंदा हा। रिकॉर्डिंग बाय जावेद भीम मोराई, शानवाद भीम कादरी। चओ चओ, असांजा अब्बा ऐं ॾाॾा ईअं कंदा हा। असांजो अब्बे ते ईमान कोन्हे, असांजो नबी ते ईमान। तव्हां भली अब्बनि जे पुठियां हलो, असां नबी जे पुठियां आहियूं। हाणे माण्हू सभु को लाजवाब थी वियो, बाबा असां अब्बनि जी ॻाल्हि कयूं, हो नबीअ जी ॻाल्हि करे, ऐं वरी क़ुरान करीम जी आयत पढ़ंदा आहिनि त बाबा अलाह पाक क़ुरान पाक में फरमायो आहे त हे काफ़र बि चवंदा हा असां पंहिंजा अल्फैना आबा अना, असां पंहिंजे अब्बनि खे इन्हीअ मज़हब ते लधो हो, असांजे आबा व अजदाद जो इहो ॾींहुं मज़हब हो। तंहिंजी माना इहो अब्बनि ऐं ॾाॾनि वारी ॻाल्हि करणु इहा काफ़रनि जी रस्म आहे। अव्हां भली काफ़रनि जी ॻाल्हि कयो, अब्बा ॾाॾा न, असां ॻाल्हि कंदासीं क़ुरान हदीस। रिकॉर्डिंग बाय जावेद भीम मोराई, शानवाद भीम कादरी। पर यार हे वॾा खिलाड़ी अथव, वॾा खिलाड़ी माण्हू सम्झो था। खिलाड़ी रांदि जा खिलाड़ी हिकिड़ा हूंदा आहिनि बिल्हाड़ो खेॾंदा आहिनि, हिकिड़ा कबड्डी खेॾंदा आहिनि, हिकिड़ा कुश्ती खेॾंदा आहिनि, हिकिड़ा मल्ह खेॾंदा आहिनि। पोइ जेको न खिलाड़ी हूंदो आहे उहो वॾे वॾे पहलवान खे बि अटकल सां धोखे सां दसे वेंदो आहे। मल्ह रांदि ॿुधंदा आहियो त मूनड़ी न हणबी आहे, जाठो हणबो आहे। मूनड़ी हयईं त बाबा इहो बिल्हाड़े खां ख़ारिज आहे। हे एॾा ख़तरनाक आहिनि जो तोखे असांखे मूनड़ी हणी धोखो ॾींदा आहिनि। बाबा ॾिठी तव्हां वारो मौलवी चइयो त अब्बनि ॾाॾनि जे दीन ते हलो, असांजा मौलवी चवंदा आहिनि क़ुरान हदीस ते हलो। अबा अबो ॾाॾो मथे या क़ुरान, ऐं अबे ॾाॾे वारी ॻाल्हि करणु रस्म आहे काफ़रनि जी। कंहिंजी रस्म आहे? पर मां पहिरीं तोखे हिकिड़े अखर में ॿुधायां, हिकिड़े अखर में त काफ़रनि जा अब्बा ॾाॾा काफ़र हा। चो काफ़रनि जा अब्बा ॾाॾा, ॾाॾे जो काफ़रनि जा अब्बा ॾाॾा, असांजा अब्बा ॾाॾा मुस्लमान हा। चओ असांजा अब्बा ॾाॾा। वमन युशाकिक रसूल, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कुरान पाक में इरशाद फरमायो आहे। अल्लाह पाक फरमाए थो वमन युशाकिक रसूल, जे बि शख़्स अल्लाह जे रसूल में शक कयो, कॾहिं शक कयईं जॾहिं हक़ ज़ाहिर थी चुको। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो वयत्तबि गैर सबीलिल मुमिनीन नुवल्लिही मा तवल्ला व नुस्लिही जहन्नम वसाअत मसीरा। अल्लाह ताला उन्हनि माण्हुनि जी क़ुरान करीम में मुज़म्मत बयान कई आहे, उनखे ख़ुदा निंदियो आहे। कहिड़नि खे? अल्लाह ताला फरमाए थो जेको अल्लाह जे रसूल में शक करे ऐं मोमिननि सालिहनि बांधनि जो रस्तो फिटो करे ॿियो रस्तो वठे, नुवल्लिही मा तवल्ला व नुस्लिही जहन्नम वसाअत मसीरा। अल्लाह ताला फरमाए थो फेराए घेराए मां रब करीम जी ज़ात बाबरकात उनखे जहन्नम में मोकिलींदो आहियां। अल्लाह ताला फरमायो आहे त मोमिननि जे रस्ते ते बि तव्हांखे हलणु खपे। ओ सुन्नी मुस्लमानो, अवल छछर जा मुस्लमानो, भिटाईअ खे मञण वारो, कलंदर जा मुरीदो, रोज़े धणी जा मुरीदो, मखदूम सरवर जा मुरीदो, अल्लाह जे वलियनि खे मञण वारो, अव्हांखे मुबारक हुजे जो अव्हां मोमिननि खे मञण वारा आहियो।
कंहिंखे मञण वारा आहियो, ॾाढे जो कंहिंखे मञण वारा आहियो। अल्लाह ताला फरमाए थो वमन यत्तबि गैर सबीलिल मोमिनीन, जंहिं मोमिननि जे रस्ते खे छॾे ॿियो रस्तो वरितो, नुवल्लिही मा तवल्ला, फेराए घेराए, व नुस्लिही जहन्नम व साअत मसीरा, मोमिननि जे पुठीरे थियण वारे खे फेराए दोज़ख में हणंदुसि। अरे हाओ काफ़र चवंदा हा असांजा अबा ईअं कंदा हा, उन्हनि जा अबा काफ़र हा, तोखे मुबारक हुजे जो तुंहिंजा अबा मुसलमान हुया। चओ चओ तुंहिंजा असांजा अबा, जंहिंजा अबा काफ़र हा सो हथ मथे खणे। हेॾे निहारियो, हेॾे निहारियो, जंहिंजा अबा व अजदाद काफ़र हा, हथ मथे खणे। जावेद भीम मोराई शानवाद भीम। चओ जंहिंजा अबा अजदाद ॾाॾा मोमिन मुसलमान, हथ मथे खणे। अल्हम्दुलिल्लाह, चओ अल्हम्दुलिल्लाह। कंहिंजी औलाद आहियो? चओ मोमिननि जी। कंहिंजी औलाद आहियो? खणी कंहिंखे चओ त बाबा रोज़े धणी जो तरीक़ो त ही हो। अड़े तव्हां रोज़े धणी जी औलाद था सॾायो साईं, रोज़े धणी जे सदके राशिदी था सॾायो, रोज़े धणी जे सदके माण्हू तव्हांखे नज़राना ॾियनि। अव्हांजा वॾा त हिकिड़ो एकड़ बि ॿनी जो कोन, खणी पढ़ो तारीख़, अंग्रेज़ बि तव्हांखे एकड़ कोन ॾिनो। हे जेके 100,000 एकड़ ॿनियूं अथव से मुरीदनि ॾिनव। कंहिंखे पुट ॼाओ त साईं हे 5 एकड़ तोखे आया, कंहिं शादी कई त साईं तोखे 100 एकड़ आयो, कंहिंखे मुजादा ख़ुशी थी त हे 2000 एकड़ तव्हांखे आया। ओ साईं सॼण सोहणा, अव्हां ज़मींदार ऐं मुरीदनि जे ॿननि ते थिया आहियो ऐं रोज़े धणी जा बचड़ा आहियो, उन जा मुरीद आहियो, उन जे तरीक़े ते हलण वारा आहियो। उहो रोज़े धणी आहे, ख़ुदा पाक जो कसम आहे, जंहिं मोए दीन खे दुबारो जहिड़ो करे ॾेखारियो। वरी घणी चवेनि त साईं उन्हीअ जो तरीक़ो त ईअं कोन हो। चवंदा असांजा वॾा जाहिल हा, असांजा वॾा जाहिल हा, असां अल्हम्दुलिल्लाह इल्म वारा थिया आहियूं। वाह सोहणा तुंहिंजो इल्म, तो वारे इल्म फेराए खणी खॾ में हुई। हो त अल्लाह जे वलियनि जो अहिड़ो इल्म जो खॾ वारनि खे कढी अर्शे मुअल्ला ते पहुचाए छॾियईं। ख़ुदा हिदायत करे, चओ आमीन। मुंहिंजा दोस्तो, मां हिकिड़ी मलफूज़ात पढ़ी आहे, हाणे ताज़ी मूंखे मिली आहे। दरगाह झंडो शरीफ़, ये जेको ओरियो कोट वारो आहे, इन्हनि बुज़ुर्गनि छपराई आहे दरगाह शरीफ़ वारनि, ऐं उन मलफूज़ा शरीफ़ छपाइण वारा मौजूदा सज्जादा नशीन दामत बरकातुल आलिया आहिनि। अल्लाह ताला हुननि जी हयाती खे दराज़ फरमाए, चओ आमीन। उन्हनि छपराई आहे, ऐं कंहिंजी छपराई अथनि? हज़रत पीर सैयद मोहम्मद रशीदुद्दीन, सभई चओ रहमतुल्लाह अलैह, ॾाढे चओ रहमतुल्लाह अलैह। ओ केर हो? हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धणीअ जो पोटो हो। हज़रत सैयद मोहम्मद यासीन शाह रहमतुल्लाह ताला अलैह, मुजादा उन जो फर्जंद अर्जमंद हो। ॿियो नंबर साहिब झंडे वारो हो, पहरो पहरो पीर साईं मोहम्मद यासीन शाह। उन खां बाद में ॿिए नंबर ते मुजादा शहीद बादशाह। उन शहीद बादशाह जो मुजादा औलाद कोन हो। उन खां पोइ उन जो भाउ पीर मोहम्मद रशीदुद्दीन रहमतुल्लाह अलैह गादी ते वेठा। उन्हनि जेका बि मलफूज़ात फरमाई, उहा वरी लिखी उन्हनि जे ख़लीफ़े मोहम्मद ख़ान जमाली, चओ सुभान अल्लाह। वॾो कामिल दरवेश हो मोहम्मद ख़ान जमाली। आहे बरोच, पर अदा ज़ात ते ॾात कान्हे। संदुसि पीउ बि जहिड़ो आहे, पाण बि हयात आहे। पीउ संदुसि वॾेरो आहे, पाण वलीउल्लाह आहे। जॾहिं गुज़ारे थो वञे त पीउ बि साॻे ॾींहुं गुज़ारियो आहे, ख़लीफ़े मोहम्मद ख़ान बि साॻे ॾींहुं गुज़ारियो आहे। हज़ारे माण्हू शाहिद आहिनि, झंडे वारनि पीरनि जा ख़लीफ़ा शाहिद आहिनि, पर अॻियां वॾा पीर बि शाहिदी ॾेई विया आहिनि। जॾहिं ॿिन्हीअ जा जनाज़ा तयारु थिया, सभिनी चयो त मोहम्मद ख़ान ख़लीफ़ो दरवेश हो, आलिम हो, उन जी खट अॻियां खणो, ऐं पीउ जेको हो सो वॾेरो हो, आलिम कोन हो, उन जी खट पोयां खणो। जंहिं महिल खटूं खयो त खट खॼे ई न पई, खट हले ई न पई। ज़ोर भरियऊं। वो ख़लीफ़े साहब जो पुट हो, ख़लीफ़े मोहम्मद ख़ान जो। उन चयो अदा कांधियो, बाबे जी खट न हलंदी। बाबा छो न हलंदी?
फरमान था त मुंहिंजो बाबो पंहिंजे बाबे जो यानी ॾाॾे जो अदब कंदो हो, हयाती में अॻ में ॾाढो हलंदो हो, तोड़े मुंहिंजो बाबो आलिम हो, पोयां हलंदो हो। अॼु मरण खां पोइ बि मुंहिंजो बाबो पंहिंजे बाबे जो अदब थो करे। अवां खट खणंदो न खजंदी, अवां ॾाॾे जी खट अॻियां खणो, खलीफ़े मोहम्मद ख़ान जी पोयां खणो, ॾिसो त खट हले थी या नथी हले। दुनिया ॾिठो जे हुजे हिकिड़े माण्हू जी ॻाल्हि त मां नालो खणा, हज़ारनि जे तादाद में ख़ल्का खट न खयऊं, जमल बोजादा संदसि वालिद जी खट अॻ में कयूं, पोइ ख़लीफ़े मोहम्मद ख़ान जी खट खयूं त खट हलण लॻी आहे, खणी सघिया आहिनि। उन्ही कामिल आलिम आमिल आरिफ बिल्लाह उहा मलफूज़ात लिखी आहे जेका वक़्त जे दरवेश छपराई आहे। उन मलफूज़ात में लिखियो पियो आहे रोज़े धणी। छा लिखियो पियो आहे? ॾाढे जो छा लिखियो पियो आहे? पढ़ियल आहियो अण पढ़िया हो? हथ मथे खणो, मां ॾिसां जेके पढ़ियल आहियो, पढ़ियल अण पढ़िया न खणिजो। हिकिड़ो हूंदो आहे रोदो, रोदह द्वादसां द्वादसां, ॿियो हूंदो आहे रोज़ो ज़े ज़ंजीर सां। फ़र्क़ु आहे या न आहे? ॾाढे ॻाल्हायो। मौलविन त भींग कई आहे। अरबुस्तान वारा चवनि गैरिल मग़्दूबि अलैहिम वलद्दालीन। रेडियो खोलो, टीवी खोलो, मके मां रोज़ नमाज़ थी अचे, मदीने मां रोज़ नमाज़ थी अचे, जिद्दे जी रियाज़ जी पढ़ो, पर जेको रियाद पढ़िया लिखा मां पढ़ियल खे थो चवां, उन जी इंग्लिश में स्पेलिंग ॾिसो, रियाद जेकॾहिं आख़िर में DH आहे त पोइ द्वादा, जे आख़िर में ज़ेड आहे त पोइ रियाज़ा। मुंहिंजा दोस्तो तव्हां नमाज़ ई ग़लति था पढ़ो। गैर मग़ज़ूब अलैहिम वलज़्ज़ालीन जेका शियो पढ़े सो वहाबी पढ़े, उहा त अरबुस्तान वारी क़िराअत कोन था पढ़ो। हिकिड़ो आहे रोज़ोह, ॿियो आहे रोज़ो, रोज़ोह द्वादसां। रोज़ो जी माना हूंदी आहे गुंबज़ खे रोज़ो चइबो आहे। असां चवंदा आहियूं रोज़े धणी माना गुंबज़ वारो साईं, पर झंडे वारनि बुज़ुर्गनि पाण लिखियो आहे रोज़ह धणी ज़े ज़ंजीर सां, माना अमर जे पेट मां ॼाओ आहे, ॼमण सां ख़ुदा जे वली रोज़ो रखियो आहे। जावेद भीमोराई शानवाद चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। और मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रहमतुल्लाह अलैह जे मसूम मलफूज़ा शरीफ़ में लिखियल आहे त पाण जरी ॼमनि था पिया। मुंहिंजा दोस्तो रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे, अम्मा सां बिस्मिल्लाह करे खीर थी ॾे। मुंहिंजो मुर्शिद करीम रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह खीर को नथा पीअनि पिया। अम्मा खे फिक्र थी पियो आहे, तशवीश थी पई आहे। ख़ावंद खे फरमाए थी पाणी पढ़ी पीआर, का दुआ पढ़ो, को कुरान पढ़ो। चवे थो मां मुर्शिद ॾे वञा थो, मखदूम मोहम्मद इस्माइल पिराले वारे ॾे। 16 कोह हितां परे आ, उते चई हुन खां को तावीज़, को मुंहिंजे मुर्शिद खां को पाणी पढ़ाए अचां, का कुरान करीम जी आयत सिखी अचां। उहा अची पढ़ां त छो नज़र लॻी आहे, अलाए छा थियो आहे जो नंढड़ो बचड़ो खीर नथो पीए। जमल मखदूम मोहम्मद इस्माइल वटि पीर साईं मोहम्मद बक्का सभिनी राशिदुनि जो पर ॾाढो पहुतो आहे। तमल मुंहिंजा अदा चवे थो साईं मखदूम साहब पुटड़ो ॼाओ आहे, खीर नथो पीए, दुआ कयो। मखदूम साहब खिली थो जे, इत्तक़ू मिन फिरासतिल मुमिन, हदीस पाक आहे तिरमिज़ी शरीफ जी, इत्तक़ू मिन फिरासतिल मुमिन फइन्नहु यनज़ुर बिनूरिल्लाह। नबी से फरमाइनि था मोमिन में अल्लाह अहिड़ो नूर रखंदो आहे जो 7 महलनि ते वेठो हूंदो आहे, पर वलीअ खे ख़बर पवंदी आहे। तंहिंजे करे मोमिन जे फिरासत खां डिॼंदा कयो। हज़रत मखदूम साईं फरमाइनि था ओ मोहम्मद पक्का, मोहम्मद राशिद खे न तावीज़ जी ज़रूरत आहे, न सॻे जी ज़रूरत आहे, न फीणे जी ज़रूरत आहे। हो खीर को न पीअंदो, तूं हलियो वञो, शाम मुला बाग ॾींदो, मग़रिब जी बाग ईंदी, माण्हू रोज़ो छोड़ींदा त मोहम्मद राशिद बि रोज़ो छोड़ींदो। बेज पगार ॾाढे त भला चओ। इहे ज़रूर सुभाणे चवंदा त मुफ़्ती खां पुछो इहो जाइज़ आहे। इहो वरी ॿिए दफ़े पुछजां तोखे मां जाइज़ करे ॿुधायां थो या न। तो वारा नारा जाइज़ आहिनि, उलमा फलाणा ज़िंदाबाद। अब ॿुधा अथव न, उलमा फलाणा नालो नथो खणा, मज़ा कंहिंखे कावड़ लॻे।
पंहिंजा ज़िंदहबाद बाक़ी अल्लाह जे वलियनि जो नारो त क़यामत ताईं हलंदो। चओ सुभान अल्लाह, अञा ॾाढे चओ सुभान अल्लाह। मालूम थियो त अल्लाह जा वली दुनिया ते अचनि, ख़ुदा हुनखे उहो सम्झ अता फरमाईंदो आहे जो ॼमण सां ई हुनखे ख़बर पवंदी आहे त रमज़ान जो महीनो आहे। हज़रत अब्दुल कादिर जीलानी, महबूब समदानी, कुतुब रब्बानी, पीरनि जो पीर सैयदना अब्दुल कादिर मञोसि था या न? पीरनि पीर जे मञण वारा हथ त मथे खणो। सुभान अल्लाह, माशा अल्लाह, सभई था मञो न। मञजोसि मञजोसि न त ॾुखिया थींदव। जन पीरनि पीर खे न मञो तन खां पुछो त पोइ कहिड़ी हालत अथनि। मन आदाली वलियन फ़क़द आज़नतुहु बिल हर्बे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकाह जो फरमान आहे, क़ुदसी हदीस आहे त जेको मुंहिंजे वलीअ सां दुश्मनी कंदो आहे, मां रब हुन सां जंग जो ऐलान कंदो आहियां। पीरान पीर वली आहे या न? पोइ जेको अब्दुल कादिर जीलानी जो दुश्मन आहे, वलीअ जो दुश्मन आहे, जेको वलीअ जो दुश्मन आहे सो अल्लाह जो दुश्मन आहे। जेको अल्लाह जो दुश्मन आहे उहो कॾहिं बि कामयाब कोन थींदो। मालूम थियो त अल्लाह हज़रत अब्दुल कादिर जे लाइ सीरत वारे किताबनि, संदुस तारीख़ वारनि किताबनि बि लिखियो आहे त पीरान पीर बि नंढड़े हूंदे रमज़ान में अम्मा जो खीर कोन पीअंदो हो। चओ सुभान अल्लाह। मां हिकिड़े किताब में पढ़ियो आहे, इमाम रब्बानी मुजद्दिद अल्फसानी अहमद सरहंदी रहमतुल्लाह अलैह, जे हिंदुस्तान में गर्दन न झुकी जिसकी जहांगीर के आगे। जहांगीर जहिड़े बादशाह सां जंहिं टक्कर खाधी, उन कामिल वलीअ जी ज़ात बाबरकाह जे किताबनि में बि लिखियल आहे त उन बि ॼमण सां रमज़ान शरीफ़ में रोज़ो रखियो हो। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। हे अल्लाह जे वलियनि जो शान आहे, ज़मीन ते ईंदा आहिनि ॼमण सां ख़बर हूंदी आहे। मौली साहब खे त 40 सालनि ते ख़बर ई कान्हे त हिलाल जो खावा हराम थो खावा। जावेद भीमोराई शानवाद नाराज़ त कोन थींदव न? नाराज़ छो त हथ कढाव। 40 साल जो पोढ़ो मौलवी थियो, पर बंदी बि हथ में आहे, थेलो बि हथ में आहे, कारबान बि हथ में आहे, पेंसिल बि हथ में आहे। गैरुल्लाह खां न घुरो। जागो थाला निंड अथव? गैरुल्लाह खां न घुरो। बाक़ी शराबी वडेरे खां घुरो, ज़ानीअ खां घुरो, वाणे खां घुरो, व्याज खोर खां घुरो, घाटी वादी वारे खां घुरो। मदरसे जो चंदो ॾे। हिकिड़े मौलवी वाणे खे वञी चयो साईं मस्जिद थी ठहे, मदरसे जे लाइ चंदो ॾे। वाणे चयो बाबा मां वाणियो आहियां। चई वाणियो आहे? चई हाओ। चई तूं भली वाणियो हुज, ॾोकर त वाणिया कोन्हनि। अब नाराज़ त कोन था थियो न? सच थो चवां या कूड़ थो चवां? वलीअ खे ॼमण सां ख़बर आहे त रमज़ान आहे। मौलवी जी अछी ॾाढ़ी थी वई आहे, ख़बर ई कान्हे त कंहिंखां चंदो वठिबो आहे, कंहिंखां न वठिबो आहे, कहिड़े जे दर ते वञिबो आहे, कहिड़े जे दर ते न वञिबो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मां छा चवां यार, अवां खणी सोचे ॾिसो, जेके न बिस्तरा था खणी घुमनि, उनमें टोटल तव्हांखे उहे मिलंदा जेके 1 नंबर जा राशि ऑफिसर। खणी तलाश कयो। सॼी ज़िंदगी रिश्वतूं वरितऊं, अॼु बि रिश्वतूं वठनि था, ऐं वॾेरा बि पेजारनि ते उहे उन जमात में हूंदा जेके हारनि सां 10-10 साल लेखो ई कोन था कनि। हुनखे ॿुधायो वियो आहे तव्हां राई विंड जो हिकिड़ो चकर हणो, तव्हांजे 10 सालनि जो फ़सुल पाक। जावेद भीमोराई शानवाद भी कादरी। तव्हां हिकिड़ो राई विंड जो चकर हणो, अवां जेके 50 साल रिश्वत वरिती, बंगलो ठहियो पियो आहे रिश्वत मां, ऐं मथो लिखियो पियो आहे हाज़ा मिन फज़ल रब्बी। जागो था? हाज़ा मिन फज़ल रब्बी माना हे अल्लाह जो फज़ल आहे। सारी जिंदगी गरीब जो रत चूसे चूसे रिश्वतूं वठी गरीबन खे लुटे फुरे मारे। हाणे से तबलीगी बिस्तरो खणी कई, मथे ते बि पाकी, मुछुनि खे बि पाकी, ॾाढ़ी खणी हथ कढियईं, ख़ैर जो वञे थी हलंदी। हाणे हमरा खे बिस्तरो कुल्हे ते दीन जो वॾो ठेकेदार थो अचे। ॿिली 100 कुआ खाई, हाणे ख़ैर जो हज ते हली आहे। कावड़ त कोन जाॻियो न बा। असांजा वरी सादा मुस्लमान, सादा मुरीद बि रोज़े धणी जा, साईं वीचारड़ा दीन था सेखारनि। छा था सेखारनि? दीन था सेखारनि। पोइ शौक़ में है हे बि हमरा शुरू थियो दीन सेखारण। अब पीर पागारो तोखे दीन सेखारींदो आया पोथी? ॾाढे त ॻाल्हि है। ख़ुदा जो कसम आहे पूरी सिंध में
एडो वड्डो मदरसो कोन्हे जेको दरगाह शरीफ ते जामिया राशिदिया जे नाले सां मदरसो आहे। ऐं ॿिया चंदा कंदा आहिनि, हुननि जा सफ़ीर हूंदा आहिनि। कुर्बान वञा रोज़े धणी जे बचड़े तां खुदा पाक जो कसम हज़ारे शागिर्द पढ़नि था, हज़ारे उलमा पैदा थी पिया आहिनि। इन मर्द खे शाबसा पंहिंजे जेब मां ख़र्च करे थो, मुजादा लेखो कोन थो करे। कराची वञे, इस्लामाबाद वञे, मुल्तान वञे, जॾहिं बि मोटे रोज़ानो टेलीफोन कंदो आहे ऐं पुछा कंदो आहे पंहिंजे मैनेजरनि खां, मुजादा छाजी, बनीअ जी न, बंगले जी न, खुदा जो कसम आहे खुदा खे हाज़िर नाज़िर सम्झी चवां थो। रोज़ शाम जो टेलीफोन करे पुछंदो आहे, ओ मैनेजर जी क़िबला ॾे ख़बर मुंहिंजे नाने रसूलुल्लाह जा महिमान ख़ुशि आहिनि। चओ सुभान अल्लाह। मुंहिंजे नाने रसूलुल्लाह जा महिमान ख़ुशि आहिनि। साईं कहिड़े तुंहिंजे नाने जा महिमान? चए थो इहे तालिबुल इल्म जेके क़ुरान पढ़नि था से मुंहिंजे नाने रसूलुल्लाह जा महिमान आहिनि। तुंहिंजे दुकान ते हर शइ मौजूद आहे, तूं ॿियनि दरनि ते तो धिका खा, धोखे में न आ। इहे वॾा खिलाड़ी थी, मां पे चयो ते वॾा खिलाड़ी आहिनि। सीरत 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 यादि विसरी वियो। मुला चयो त टरी वियो, पर काथे थो अब्दुल रहीम टरे? यादगिरो आहे अलाए विसरी वियो। चओ त छॾियांव, ॿुधायांव, मां बरोच माण्हू आहियां, 2 कलाकनि खां पोइ वञी गरम थींदुसि। अञा त गाॾीअ मोशन ई कोन वरितो आहे बाबा, अञा त थधी थधी ॻाल्हि पई हले, अञा त मज़ो हाणे थींदो। सलात बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। तवज्जो आहे अला न आहे? सीरत 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 अल्हम्दुलिल्लाह। चओ अल्हम्दुलिल्लाह। असां था चऊं ॿुधो ॻाल्हि, सीरतुन नबी छा आहे, मीलादुन नबी छा आहे? मां तोखे ॿुधायो पे त मीलाद तव्हांजा वॾा, असांजा वॾा जेके मोमिन हुआ छा हुया बा? शानवाद भी कादरी। मां कोन लिखियो आहे, अब्दुल रहीम लिखे त ॾियोसि सज़ा। जे लिखे गैर मुक़ल्लिद मौलवी दीन मोहम्मद वफ़ाई त पोइ घर जी ॻाल्हि, छाजी ॻाल्हि आहे बा? ॾाढे जो केरु लिखे दीन मोहम्मद वफ़ाई, सुन्नी बि कोन्हे, हनफी बि कोन्हे, शाफ़ई बि कोन्हे, मालिकी बि कोन्हे, हंबली बि कोन्हे, गैर मुक़ल्लिद। उन पंहिंजे किताब में लिखियो आहे, मशाहीर सिंध किताब जो नालो आहे। 3 जिल्द मिले थो पियो, लिखे थो त पुराणनि हालनि जो मखदूम अब्दुल रऊफ़ भट्टी रहमतुल्लाह अलैह उहो दरवेश आहे जंहिं सिंध में मौलूद जो रस्म रखियो आहे। हुन जा मुरीद हा, ख़ादिम हा, ठटे में गुज़ारे वियो आहे। उते बुज़ुर्ग वसियत कई आहे त मूंखे ठटे में दफ़न न कजो, मूंखे पुराणनि हालनि ॾे खणी हलजो। साईं हेतिरो पंधु काथे ठटो, काथे पुराणा हाला? चवे थो जेकॾहिं मुंहिंजा मौत कदा हो त मूंखे ठटे खां पंहिंजे हालनि ताईं खणी हलजो। जमल मखदूम अब्दुल रऊफ़ भट्टी रहमतुल्लाह अलैह जो ठटे में इंतकाल थियो आहे, उते ठटे में गुस्ल ॾिनो आहे। उन खां पोइ जनाज़ो पढ़ियो आहे, कफ़न पारायो आहे, वसियत मुताबिक़ जनाज़ो खणी हलिया आहिनि। अब्दुल रहीम नथो चवे मुंहिंजा दोस्तो दीन मोहम्मद वफ़ाई थो लिखे, जनाज़ो जो खणी हलिया त मखदूम साहब जे जनाज़े मां आवाज़ पियो अचे, ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। अल्लाह जो नालो बिदअत त नाहे। 2-3 साल थिया मां वियुसि हाले, उते हालनि वारनि दोस्तनि जो हिकिड़ो मौलवी आयो आहे हालनि में, कराची मां पढ़ी आयो आहे। चवे थो बाबा आज़ान खां पोइ कलमो पढ़ण बि बिदअत आहे। मुंहिंजो झल झूठो, अञा ॿियूं बि ॻाल्हियूं बंदि कंदो आहे, कलमो त बंदि, ॿियूं ॻाल्हियूं बि बंदि। अब आया किथे ॻाल्हि ॿुधो त आज़ान खां पोइ कलमो बि बिदअत थियो? ॻाल्हायो बा, ॾाढे ॻाल्हायो, कलमो बि बिदअत थियो? या त ॿुधमि ज़ुबानी ॻाल्हि, पर फतवा लिखी हिकिड़ो आहे, फतवा मां वटि पई आहे, हुनजो नकुल उन्ही मौलवी हालनि वारे लिखियो त निमाज़ खां पोइ ज़िक्र करण बि बिदअत आहे। छा करण बिदअत आहे?
ज़िक्र अबा ज़िक्र बिदअत थींदो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे फज़कुरूनी अज़कुरुकुम वश्कुरूली वला तकफुरून। को क़ैद कोने, को वक्त कोने, को टाइम कोने। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे फज़कुरूनी अज़कुरुकुम वश्कुरूली वला तकफुरून। को क़ैद कोने, को वक्त कोने, को टाइम कोने। अल्लाह ताला फरमाए तो जॾहिं बि वांदकाई मिलई मां रब्बुल आलमीन जो ज़िक्र कर बाना तू ज़मीन ते ज़िक्र कंदे मां अर्श ते कंदोसां। तू मूंखे पंहिंजे पलीत ज़बान सां यादि कंदे मां पंहिंजी पाक ज़बान सां यादि कंदोसां। तू माण्हुनि में यादि कंदे मां मलाइकनि में यादि कंदोसां। तू हिकिड़ो दफ़ो यादि कंदे मां 10 दफ़ा यादि कंदोसां। तू भॻीअ दिल सां यादि कंदे मां तुंहिंजा गुनाह। रिकॉर्डिंग बाय जावेद भीम मोराई शानवाद भी कादरी। अल्लाह जो ज़िक्र बिदअत थींदो चओ हरगिज़ न, चओ चओ हरगिज़ न। जंहिंजो अक़ीदो आहे त ज़िक्र बिदअत आहे वो हथ मथे खणे माशाअल्लाह। भला जंहिंजो अक़ीदो आहे त ज़िक्र सदाई जाइज़ आहे सो हथ मथे खणे। कंहिं लिखियो या ॻाल्हि कंहिं लिखी दीन मोहम्मद वफ़ाई अबा कंहिं लिखी छा लिखियईं त मखदूम अब्दुल रऊफ़ गुज़ारे वियो ठटे खां वठी करे जनाज़ो खयऊं। हाला काथे हाला काथे ठट्टो मुंहिंजा दा समय मैला पर राजन ॿुधो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। सभई चओ मुहम्मदुर रसूलुल्लाह। अबा जेको अल्लाह जो ज़िक्र करे सो जेरो या मुअल उन बुज़ुर्ग सभ खां पहिरियां पहिरियां सिंध में मौलूद ठाहिया। छा ठाहियईं? मौलूद अथव कहिड़ी भला ख़बर अथव? मौलूद इहो मीलाद मां वरितल आहे। छा मां वरितल आहे? ॾाढे जो छा मां वरितल आहे? मीलाद मां। मौलूद, मीलाद, विलादत, वलद इहे सभु हिकिड़ो इश्तिक़ाक़ आहे। मादो हिकिड़ो ई आहे। मौलूद उनखे चइबो हो, ॿुधो तवजो कजो, मौलूद माना उहा नात, उहो गज़ल, उहो शाइर जंहिंमें मुहम्मद करीम जे ॼमण जो। रिकॉर्डिंग बाय जावेद भीम मोराई शानवाद भी कादरी। छा बयान हुजे जंहिंमें नबी करीम जे। मां शेर न पढ़ंदो आहियां ऐं पढ़णा बि न आहिनि। जाइज़ शेर पढ़ण मनो बि कान्हे, पढ़जनि। पर अॼु तव्हांखे मां शेर पढ़ण कोन आयो आहियां छो त तव्हांजे चौधारी सिम घणी आहे। सिम सम्झो था? 2-3 ट्यूबवेल लॻायो इनशा अल्लाह ताला सिम सुकी वेंदी। हा इनशा ताला मां दड़ा ड्रायूं थो वञा इनशा अल्लाह ताला। वरी ॿिए दफ़े घुरायो त वञी सिधी हूंदी, बाग़ पोखींदासीं, फ़सुलु भलो थी पवंदो। मौलूद अॻे चवंदा हुआ न बा। ऐं मौलूद छा खे चइबो आहे? जंहिंमें नबी करीम जे। चओ अबा भला हाणे बसि कयूं, हाणे मां सम्झा थो थकिजी पिया हो। चओ न त मौलूद माना जंहिंमें नबी करीम जे। अॼु जाम मुहम्मद जाओ आ, अॼु जाम मुहम्मद ओ जाओ आ, सखी शाह अरब मंझे आयो आ, अॼु जाम मुहम्मद। सुभान अल्लाह। मज़े सां न आई? सुभान अल्लाह। अहिड़ी कर जो सईदाबाद खां टपी हाला पहुची वञे। शहर मके मंझि शादियूं थियूं, वाह वाह मुबारक बादियूं थियूं। शहर मके मंझि शादियूं थियूं, वाह वाह मुबारक बादियूं थियूं। सारे आलम में ओ इमदादियूं थियूं, सारे आलम में इमदादियूं थियूं। मौला मीहु रहम जो वसायो आ, अॼु जाम मुहम्मद। हेॾे मुॾे हार
अब सच ॿुधाए ठरी थो कि न ॿरी थो? रिकॉर्डिंग बाय जावेद भीमोराई शानवाद भी ठरो था इन जे करे ठरो था जो ईमान जो ज़रो अथव। पर हिकिड़ी सलाह ॾियां, मां नबी जी नात पढ़ा, अव्हां ठरो ऐं ओसे पासे निहारियो त कहिड़े जो बूथ ख़राब थो थिए। पाण ई पतो पइजींदो, विढ़बो कोन, लठ कान हणबी, रुगो नज़र मां कढी छॾिबो। भाड़े भुते खे समझी त छॾिजे न बाबा। शहर मके मंझि शादियूं थियूं, वाह वाह मुबारक बादियूं थियूं, ओ सारे आलम में इमदादियूं थियूं, सारे आलम में इमदादियूं थियूं। मौला मीहु रहम जो वसायो आ अॼु जाम मुहम्मद, ओ जायो वाह सखी शाह अरब मंझि आयो आ अॼु जाम मुहम्मद। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, मीलाद शिरक ट्रोड़ो नुस्ख़ो आहे। मीलाद शिरक खे ट्रोड़ींदो आहे। चओ मीलाद शिरक खे, ॾाढे चओ मीलाद शिरक खे कीअं भला? तव्हां त ॿुधो आहे त मुला था चवनि मीलाद शिरक आहे, शिरक 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 शिरक। बसर बि महांगो, मुला वारो शिरक सस्तो। थोरी घणी ॻाल्हि ते शिरक। अब मीलाद शिरक हो थो चवे, पर मां थो चवां त मीलाद शिरक खे ट्रोड़ींदो आहे, मीलाद शिरक जी नफ़ी कंदो आहे। जीअं ला इलाहा इल्लल्लाह सां गैरुल्लाह जो बेड़ो ॿुॾंदो आहे, ते मीलाद करण सां बि शिरक जी पाड़ पटबी आहे। समझाया बाबा, समझाया? ॿुधो क़ुरान ॿुधो, अल्लाह ताला फरमाईंदो आहे, कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। याद अथव अलाए न? याद अथव न? अल्लाह ताला फरमाए थो, कुल हुवल्लाहु, ऐ मुंहिंजा महबूब तूं चओ, अल्लाह अहद अकेलो आहे, लम यलिद वलम यूलद, अल्लाह खे कंहिं को न ॼणियो आहे, न को अल्लाह कंहिंजो ॼावल आहे, न को अल्लाह खे औलाद आहे, न को अल्लाह खे अबो अमण आहे। अल्लाह ॼणण खां ॼमण खां पाक आहे। हाणे मुंहिंजा अदा असां मीलाद कंदा आहियूं, माना मञींदा आहियूं त मुहम्मद ॼाओ आहे। चओ मुहम्मद। जेको ॼमंदो आहे तंहिंखे अबो आहे, जेको ॼमंदो आहे तंहिंखे अम्मा आहे, जेको ॼमंदो आहे तंहिंखे दाई आहे। अल्लाह ॼमण खां पाक आहे। असां मुहम्मद करीम जो मीलाद मल्हाए शिरक जी पाड़ पटींदा आहियूं, छो त अल्लाह जो मीलाद कोन थींदो आहे, मीलाद थींदो आहे मुहम्मद मीलाद जो। जावेद भीमोराई शानवाद भी मीलाद सां शिरक टुटो या बचो? ला इलाहा इल्लल्लाह सां शिरक टुटो या बचो? जे ला इलाहा इल्लल्लाह सां शिरक जी पाड़ पटबी आहे, तीअं मुहम्मद मीर जे मीलाद सां बि शिरक जी पाड़ पटबी आहे। मीलाद मल्हाए त तुंहिंजी वहदानियत ऐं तौहीद जो झंडो बुलंद थिए, ख़बर पवे त हे रसूल खे अल्लाह नथो मञे, रसूल खे ख़ुदा नथो मञे, रसूल खे बेमिसल अल्लाह जहिड़ो को नथो मञे, बल्कि अल्लाह जो बंदो, अल्लाह जी मखलूक, अल्लाह जो प्यारो मञे थो, अहिड़ो प्यारो मञे थो जो जहान पोइ जुड़ियो अव्वल मुहम्मद जो नूर जुड़ियो। चओ सुभान अल्लाह। दोस्तनि मूंखे अगारो हिते वेठा हुआसीं कचहरी में, चयूं से हे असांजो दोस्त नूर वारो आहे। सम्झो था अलाए न? छा वारो आहे? तव्हां बि चओ छा वारो? पोइ चओ नूर त अलाह ॾे। अब अलाह ॾे आहे न? हिकिड़ा था चवनि त न नूर न खपे, ऐं तव्हांखे ख़बर अथव त 3 ॼणा आहिनि जेके नूर जा मुखालिफ़। 3 चओ त ॿुधायां, इजाज़त ॾियो इजाज़त। 3 ॼणा नूर जा मुखालिफ़। हिकिड़ो चमड़ो, चमड़ो सम्झो था न? उहो जेको ॾींहं जो ऊंधो लड़कियो पियो हूंदो आहे मनहनि में, उहो चवंदो आहे त सिज उभरे ई न सजाई राति ई राति हुजे, नूर नथो वणेसि। हिकिड़ो चमड़ो, जागो था हलाए न? ॿियो वरी नूर जो दुश्मन अथव चोर।
वो चवंदो आहे ख़ुदा करे सदाई 29 ऊंदा ई हुजे त माण्हुनि जा घर फुरिया। अबा 14 जे राति चोर चोरी कंदो कोन कंदो। हिकिड़ो चमड़ो नूर जो दुश्मन, ॿियो चोर दुश्मन, ऐं टियों नूर जो दुश्मन अथव चंड्रो। और कीअं राॼ सुबुह थींदो वॾे असर उथंदा, ऐं जेको चंड्रो हूंदो सुबुह थींदो सवड़ वेड़े कंदो। माण्हू उथंदा, हे वेंदो वेड़बो, अमड़ सॾेसि ॾाॾी सॾेसि, हे ऊंगट कंदो सवड़ में लंघंदो वेंदो। इहे 3 दुश्मन अथव, चमड़ो, चोर ऐं चंड्रो। हाणे इहे वञी ॻोल्हियो त अलाए कहिड़ी पार्टी में आहिनि। अबा अलाह खो नूर घुरंदा कयो, चओ आमीन। अलाह शल तव्हां असांखे नूर हुजे, चओ आमीन, ज़ोर सां चओ आमीन। अल्लाह ताला फरमाईंदो आहे क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुम व किताबुम मुबीन। सूरत माइदा 6 पारो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो त बेशक तव्हां ॾे अल्लाह पाक वटां 2 शयूं आयूं आहिनि। हिकिड़ो नूर आयो आहे याने मुहम्मद करीम आयो आहे, ॿियो किताब आयो आहे माना क़ुरान मजीद आयो आहे। हिते अल्लाह ताला पंहिंजे महबूब मुहम्मद करीम खे नूर सॼो आहे। हाणे मीलाद माना महबूब जे ॼमण जी ख़ुशी, चओ मीलाद माना अल्हम्दुलिल्लाह तव्हां असांखे आहे न दा, जन खे मीलाद जी ख़ुशी आहे सो त मथे खणे आहे न बाबा। ऐं ॿिया अथव सीरत पार्टी। कहिड़ी पार्टी आहे बा? सीरत पार्टी। अल्हम्दुलिल्लाह असां बि सीरत खे मञूं था पिया, पर ॻाल्हि ॿुधो, मीलाद चइबो आहे जंहिंमें महबूब जे ॼमण जो ज़िक्र कजे। फलाणी तारीख़ ॼावा, फलाणो महीनो हुयो, दाई फलाणी थी, पोइ ॼमण सां मुहम्मद जा ही मोजज़ा थिया। हिकिड़ो ॿुधाया आहे, नबी पाक जी अम्मा थी फरमाए लम्मा ख़रज मिन्नी नूरुल अदाअत ली कुसूर शाम वल बसरा। वाह आमना साण तो ता कुर्बान वञा। नबी जी अमर थी फरमाए जंहिं रात मुहम्मद जी विलादत थी आहे त मुंहिंजे पेट मां पर जिस्म मां नूर जी तजल्ली ॿाहिरि आई। एतिरो त नूर मुंहिंजे पेट मुबारक मां ॿाहिरि आयो आहे जो वेठी मके पाक में आहियां, पर 1500 मैल ते शाम ऐं बसरे जूं मारियूं पई ॾिसां। ऐं ॿी रिवायत में ईंदो आहे वर आहे तो आनाकल इबले। वाह मुंहिंजे मोहम्मद अमीर जी अम्मा फरमाए थी त जॾहिं मुंहिंजे हबीब पाक जे ॼमण जो टाइम आयो आहे, मुंहिंजो घर त रोशन थियो आहे, मको त रोशन थी वियो आहे, पर बसरे जो ॻोठ 1500 मैल परे आहे। मां पंहिंजे घर में वेठी आहियां, बसरे जे झंगल में उठ पे चिन्ना, मां आमना खे उठनि जूं गिचूं बि नज़र पे आयूं। हबीब जे अचण सां सारो जहान रोशन थी वियो। अबा मुस्तफ़ा जे सदके रोशनी थी या न? महबूब जे सदके जहान में नूर आयो या न? हबीब जे सदके ईमान वारी नूर जी रोशनी मोमिननि खे मिली या न? अल्लाह ताला जे हबीब जे विलादत जे ज़िक्र जो नालो आहे मीलाद। ऐं सीरत त पोइ आहे त महबूब निमाज़ सेखारी, रोज़ो सेखारियो, दुश्मन सां कीअं हलिया, दोस्तनि सां कीअं हलिया। ऐं हे सीरत जो नालो रखी छा बयानु कंदा आहिनि ॿुधायां? चओ त ॿुधायां, चओ त ॿुधायां। सीरतुन नबी, सीरतुन नबी, सीरतुन नबी। ॿुधाईंदा वरी छा? नबी करीम ते ओझ उछलियऊं, नबी करीम जो ॾंद शहीद थी पियो, नबी करीम खे पत्थर हयऊं। हे सीरत आहे। अदा ओझ कयो छलिया, चओ काफ़रनि, ॾाढे घर कयो छलिया, ॾंद मुबारक ऐं शहीद कयो। हे किसाई काफ़रनि वारा, सभु को पंहिंजे अबनि जी ॻाल्हि कंदो न साईं। नबी करीम ते ओझ उछलियऊं, नबी करीम ते पत्थर वसायूं, नबी पाक जी रत वही पई, पेरनि में जुती न पई निकिरे, नबी करीम खे हेॾा ज़ुल्म कयूं। अदा इहा बि सीरत आहे तुंहिंजी, वाह जो सीरत बयानु कई थी। एॾो 250 करे भाण वठो, अहिड़ो भलो आहे, 10 बोरियूं तव्हां विझो, अंबनि में विझो, वणनि में विझो, हराम रिकॉर्डिंग बाय जावेद भीम मोराई, शानवाद भी कादरी। हाँ या न जागो था न साईं। हे अथव वहाबिन जी एडवर्टाइज, नबी खे भितर लॻा, नबी खे पत्थर लॻा, नबी जो ॾंद शहीद जो सीरत आहे।
पर जे असां खां पुछी असां तोखे ॿुधायूं वाह मुंहिंजा नबी तुंहिंजे सीरत कुर्बान वञा पत्थरनि तुंहिंजे आॾो कलमा भरिया ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह वाह मुंहिंजा प्यारा नबी तुंहिंजे सीरत कुर्बान वञा अली उल मुर्तज़ा जी टिपहरीअ जी निमाज़ कज़ा थी वञे मुस्तफ़ा जे झोलीअ में सुतो पियो आहे नबी सही निमाज़ पढ़ी आहे अलीअ खां कज़ा थी वई आहे निमाज़ कज़ा थी अखियुनि मां ॻोढ़ा ॻड़ी पिया नबी सही फरमाए थो अली छो थो रोई क़िबला निमाज़ टिपहरी जी कज़ा थी वई नबी फरमाइनि था टिपहरी कज़ा कर चवे थो या रसूल अल्लाह तो मुहम्मद जे हूंदे वरी निमाज़ कज़ा कयां न को अलीअ जो शान न को नबीअ जो शान छा कयां अदा पढ़ा कीअं अदा थींदी या रसूल अल्लाह दुआ घुर वाह रहमत वारा नबी तुंहिंजे सीरत तां कुर्बान वञा हथड़ा खजंदा वया इशारा थींदा वया लथल सुज टिपहरीअ ते मोटी आयो इहा हराम जे मुल्ला सीरत ॿुधाए मुंहिंजे महबूब मुहम्मद अरबीअ जी ज़ात वटि काफ़र आया ओ मुहम्मद जे करे तूं नबी आहीं हाओ मां नबी आहियां असांजे ख़्याल में तूं जादूगर आहीं पाण फरमाइनि था जादूगर न आहियां नबी आहियां चवनि था इम्तिहान ॾे फरमाइनि था जेको वणे वसो वठो काफ़रनि लेखे ज़मीन ते जादू हलंदो आहे आसमान ते कोन हलंदो आहे सलाह करे चवनि था चंड लाहे ॾे नबी पाक आंगुर जो इशारो कनि था हबीबा चंड खे इशारो कयो आहे जहान ॾिठो आहे ओ ख़ुदा पाक जो कसम आहे हिकिड़ो टुकड़ो अबू कुबैस जबल ते किरियो आहे ॿियो मुहम्मद जे झोलीअ में अची किरियो आहे इहा सीरत नाहे चओ बा हिजरत कयो नबी वञे थो पुछ सिद्दीक़ खां वाह सिद्दीक़ चओ सुभान अल्लाह सिद्दीक़ तां कुर्बान वञा नबी जो रफ़ीक़ा सान यसनईन इज़ हुमा फिल गार इज़ यक़ूल लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना अल्लाह जो क़ुरान तो चे नबी सां गॾा आख़िर अॻिते हलिया बुखारी जी हदीस आहे ॿियनि किताबनि वरी तफ़सील सां आंदो आहे कंज़ुल अम्माल वारे बि आंदो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो झंगल में 3 रातियूं गार में रही जॾहिं अॻिते रवाना थिया हिकिड़ी जाइ ते आया त हिकिड़ो तंबू लॻो पियो आहे तंबू सम्झो था शामियानो पाण ॿाहिरि बीहा परे अबू बकर खे चयो अबू बकर जी साईं इन्ही तंबूअ में वञ घर धणी हूंदा जेको वेठो हुजे उनखे वञी चओ असां मुसाफ़िर आहियूं अॻिते था वञूं असांखे खीर खपे जेकॾहिं हुजे त ॾियो पैसनि सां ॾियो त तव्हांजी महिरबानी जे मुफ़्त में ॾियो तव्हांजी महिरबानी पर पैसा वठो असांखे खीर ॾियो सिद्दीक़ जो वियो तंबू में जबल में पहाड़ में हिकिड़ी कुराड़ी औरत वेठी आहे भर में बीमार बकरी ॿधी पई आहे कुराड़ी खां पुछी अम्मा तुंहिंजो नालो छा आहे चई मुंहिंजो नालो आहे उम्मे मअबद खीर ॾियो मुसाफ़िर आहियूं हिकिड़ो आऊं आहियां ॿियो मुंहिंजो साथी आहे पैसा वठो माई थी चवे असां अरब खीर न विकिणंदा आहियूं शाम थींदी धण ईंदो ॾुही ॾींदासीं अमा हीअ जो बकरी वेठी आहे बीमार आहे इन में खीर कोन्हे बच्चा नबी पाक खे सिद्दीक़ अची ॿुधायो या रसूल अल्लाह धण छुड़ी वियो आहे खीर कोन्हे बीमार बकरी आहे माई चवे थी पैसनि सां न मुफ़्त में शाम जो ॾींदासीं पर बीमार आहे जंहिंजा सिंग छणी आहे खलम जा दागरी वई आहे ओह जो निशान ई कोन्हे ॼिभ निकिरी आई आहे तारा निकिरी आया आहिनि हाणे मरे या थोरी देरि खां पोइ हबीब फरमाइनि था ओ अबू बकर मोटी वञ इन माईअ खे चइजे मोकल ॾे त न बीमार मां खीर रिकॉर्डिंग बाय जावेद भीम मोराई शानवाद भी कादरी अम्मा जी अब्बा इन बकरी मां खीर कढण जी मोकल त ॾे माई मथे निहारे थी अब्बा कहिड़ो सुहिणो आहे कहिड़ो सेबतो आहे ॻाल्हियूं वरी चरनि वारियूं तो करी हिन बीमार बकरीअ मां खीर कढंदे मां झलियां कान थी कढे त वरी कढ हुज़ूर साईं खे ॿुधाई रहमत वारो नबी मोटी आयो आहे मुंहिंजा अदा माईअ जूं अखियूं खॼी वियूं सुञाणे कान थी पर जंहिंमहिल चेहरे ते नज़र पई व अजमल मिनक लम तरकत ऐनी व अहसन मिनक लम तलबिन निसाउ खुलकत मुबर्रअम मिन कुल्ल ऐबिन कअन्नक कद खुलकत कमा तशाउ जखरे जहिड़ो जवान ॾिसां को न ॾेह में मुहड़ मिड़नी मुरसले सरसो
संदुस शान फकान काब कौसैन औ अदना मुयस्सर थिस मकाम उन आगे जा एहसान जय हादी मिल मेड़ो माई सुञाणे कान थी पर दिल में सोचें का हस्ती आ हबीब जीअं जो आया फमसहू बेयदिल मुबारका पंहिंजो बरकत वारो हथ नबी पाक बकरीअ ते घुमायो आ हथ लॻंदो वियो बकरी चङी भली थींदी वई वार अची विया सिंग ॼमी पिया ओह वॾो थी वियो उथी बीही रही आ टंगूं टेड़े बीठी आ ओह ज़मीन सां लॻो आ बकरी ओगर वराइण शुरू कयो आ पाण फरमाइनि था माई थाव खणी आ खीर कढूं वॾी चाॾी खणी आई खीर जी भरजी वई वरी ॿी खणी आई भरजी वई वरी टी खणी आई भरजी वई सॼा घर जा थाव भरजी विया माई अटो थावनि में लाहे हेठि कंहिं जाइ ते रखो कपिड़े में अटे वारा थाव खणी आ उहे भरजी विया घर में थाव खाली कोन्हे सॼो घर खीर सां भरजी वियो आहे माई हैरत में निहारे निहारे चवे थी ओ सोणी सूरत वारा सच ॿुधाए तुंहिंजो नालो मुहम्मद त नाहे अल्लाह अकबर रिकॉर्डिंग बाय जावेद भीमोराई शानवाद भी कादरी मुझे महबूब ने अखियूं खणी चई सोहणा सच ॿुधाए लिक कयो थी त खीर खपे तोखे खीर जी कहिड़ी ज़रूरत आहे तूं त मुंहिंजे घर खे आबाद करण आयो आहे मां समझा थी तू मोहम्मद करीम आ हजरत अबू बकर खिली थो चे कुरारी तोखे कीअं ख़बर पई माई खिली थी चवे ख़ुदा जो कसम आहे इहे कम मोहम्मद मीर खां सां ॿियो को करे ई कोन सघंदो हराम जे मुल्ला जी मां मरे तोखे इहा सीरत ॿुधाए सीरत ॿुधाए पत्थर लॻा भितर लॻा तोखे मोचड़ा लॻा ईअं नथो ॿुधाए त मूंखे बि पादर लॻा महबूब करीम जे ज़ात सां जेकॾहिं ज़्यादती कई त काफ़रनि कई आशिकन रिकॉर्डिंग बाय जावेद भीमोराई शानवाद भी कादरी आशिकन बच्चा कुर्बान कया चो सुभान अल्लाह अल्लदीना आमनू व हाजरू व जाहदू फी सबीलिल्लाह बिअमवालिहिम व अनफुसिहिम आज़म दरजतन इंदल्लाह व उलाइका हुमुल फाइजून उन मोहम्मद करीम जे गुलामन जी तमोजादा अल्लाह बि कुरान में तारीफ़ कई आहे जन मुंहिंजे घोट मोहम्मद करीम तां बच्चा ॿार सिर कुर्बान कया चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह हबीब सिर हबीब तां बच्चा कुर्बान कयऊं कुरान शाहिद आहे रदी अल्लाहु अन्हुम व रदू अन्हु ये मोहम्मद जा परवाना अल्लाह खे प्यारा जो रब चवे त मां इन्हनि खां राज़ी आहियां इहे मूंखां राज़ी आहिनि चओ सुभान अल्लाह इहा सीरत मुल्ला असुल ॿुधाईंदी छो त इन्ही पासे बींदो त लुंडी थी खाएसि पई दुआ कयो त को मंड्र लॻे न दोस्तो हाणे तव्हां सम्झी विया हूंदव त असां बि मीलाद मल्हायूं था ऐं सीरत बि ॿुधायूं था हो मीलाद खे हराम ऐं शिरक चवनि था असां सीरत खे बि जाइज़ चऊं था पर हुननि जे सीरत बयानु करण में असांजे सीरत बयानु करण में फ़र्क़ु आहे अल्लाह ताला बि मीलाद जी हिकिड़ी सुन्नत ऐं रस्म रखी नबियनि खे घुराए थो चवे लतो मिन नबी ऐं नबियो तव्हांजा रूह मुंहिंजे आॾो हल अव्हां खे मां ख़ुतबो थो ॾियां त जॾहिं मुहम्मद अचेव त मुहम्मद ते कलमो भरजो मालूम थियो त अल्लाह ताला सभ खां पहिरियां महबूब जे मीलाद जी महफ़िल क़ाइमु करे तोखे असांखे न घुरायई नबियनि खे घुराए मुस्तफ़ा जो ख़ुतबो अल्लाह पढ़ियो ऐं जहान खे ॿुधाई तहिड़ो नबी ईंदो जेको सभिनि खां शान वारो हूंदो हाणे तो ते फ़ैसिलो आहे त मीलाद जाइज़ आहे या नाजाइज़ आहे मूं वटि किताब आहे हिते ज़िक्र ईद मीलाद नबी छोकिरे खणी पियो घुमियो जेके चवनि था मीलाद शिरक आहे बिदअत आहे हराम आहे उन किताब में मां क़ुरान में हदीस में रोशनी में साबित कयो आहे त मुहम्मद अरबी जो मीलाद अञा हबीब आयो ई कोन हो त अॻे ई पे मल्हायो वियो अहिड़ा किताब पढ़ो कैसेटूं असांजूं ॿुधो इनशा अल्लाह तबारक व तआला दुश्मन तव्हांजे वेझो कोन ईंदो ख़ुदा कंदो तव्हांखे सही राह नसीब थी आहे अल्लाह उन ते हलाईंदो उन ते जीआरींदो उन ते मारींदो क़यामत जे ॾिहाड़े मदीने वारे जी दामन नसीब फरमाईंदो हाणे यार दुआ ख़ैर जी तव्हां न थको मां यार टिकी बासियां थियो अल्लाह सही शन तव्हांखे असांखे हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन मतीन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए ॻाल्हि ॿुधो अबा जेकॾहिं अब्दुर रहीम खे माइट मदरसे में न पढ़ाइनि हा अॼु तव्हांजे आॾो मां ॻाल्हायां अल्लाह जा एहसान मुर्शिदनि जूं दुआऊं महिरबानियूं
पर अबे अम्मा ऐं ॾाॾे ॾाॾी जो थोरो जन दीन जे लाइ दीनी मदरसे में छॾियो। अल्लाह जा लख एहसान जो मूंखे शुक्र ऐं फ़ख्रु आहे जो अल्लाह ताला मूंखे क़ुरान ऐं हदीस जो इल्मु नसीब फरमायो। अवां बि पंहिंजे बच्चनि खे दीन जी तालीम ॾियारियो। अवां जे लाइ त वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो अवां जे वेझो सकरन जे शहर में जामिया मस्जिद में अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत जमात जो बहितरीन मदरसो क़ाइम आहे। उते तव्हांजे बच्चनि जो मुकम्मिल ख़र्च मदरसे वारा बर्दाश्त कंदा। महबूब आलिम बेहतरीन आलिम हजरत अल्लामा व मौलाना मुफ्ती फैज़ मोहम्मद साहब सिकंदरी दामत बरकातुल आलिया उते सदर मुदर्रिसन ॿिया हाफ़िज़ बि आहिनि, शागिर्द बि पढ़नि था। मुंहिंजी तव्हांखे अपील आहे उन मदरसे सां तावन बि कयो, पंहिंजे बच्चनि खे बि दीन जी तालीम ॾियारियो। इंशा अल्लाह तव्हांजा बच्चा आशिक़े रसूल थी पैदा थींदा। ख़ुदा कंदो त तव्हांखे बि रहबरी मिलंदी, अव्हांजे ओड़े पाड़े में बि हिदायत जो सिजु भरी पवंदो। हज़रत पीर सई सरदार पैसे पागारा दामत बरकातुल आलिया कहिड़े मसलक सां वास्तो रखनि था। हाँ, बिरोही पढ़ियो हो मदरसे में। अबा को बिरोही हुजे त कावड़ न करे, मां शाहपुर जे बिरोहिन जी थो ॻाल्हि कयां। मदरसे में पढ़ियो 12 महीना किताब पढ़ियईं यूसुफ ज़ुलेखा जो। जन किताब थियो पूरो 12 महीने उस्ताद खे चई, उस्ताद ज़ुलेखा नर हो कि न मादी हो? क्यों था लिखो तो पीर सई पागारो कहिड़े मसलक जो आहे? अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत व जमात जो आहे। पर जे पक न पवे त अॼो की जंग अख़बार पढ़ो, अॼो की मेहरान पढ़ो, अॼो की कावश अख़बार पढ़ो, अॼो की सिंधु अख़बार पढ़ो। पीर से सरदार कल्ह कराची में आला हजरत इमाम अहले सुन्नत मुजद्दिद दीनो मिल्लत मौलाना शाह अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी जे ॾिहाड़े में शिरकत कई आहे ऐं पाण ऐलान कयो अथनि त मौलाना अहमद रज़ा साहब जे मसलक ते असां हलण वारा आहियूं। पीर पागारे जो मसलक ज़ाहिर ज़हूर आहे, कंहिंखे शक हुजे त पोइ मुंहिंजा दाख़िले अॼो को अख़बारूं पढ़े पीर साहिब खां पुछे। अल्लाह सही शल तव्हां असांखे सही मसलक ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब्बुल आलमीन तव्हांजा असांजा बेड़ा पार करे। हाणे सभई हथड़ा खणी ख़ुदा जे दरबार में आमीन आमीन करे पंहिंजे मतिलबनि लाइ दुआ घुरो। ख़ुदा को सभिनि जा बेड़ा पार थी वेंदा। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। या अल्लाह असांजी हाज़री क़बूल फरमा। हाज़री न खपेव छा क़बूलत जे लाइ? ॾाढे चओ न। या अल्लाह असांजी हाज़री मंज़ूर फरमा। या अल्लाह असांजो वेहण क़बूल फरमा। या अल्लाह असांजो ॿुधण ॿुधाइण क़बूल फरमा। या रब्बुल आलमीन असांखे दोस्त ऐं दुश्मन जे सुञाणप जूं अखियूं अता फरमा। मौला पाक जेके धोखो ॾेई दीन जे रंग में माण्हुनि खां दीन फुरनि था, या अल्लाह असांखे उन दीन जे ठगनि खां बचा। मुंहिंजा मौला असांखे औलिया अल्लाह जे मसलक ते हलाए। اهدنا الصراط المستقيم صراط الذين انعمت عليهم تو جو वाइदो आहे उहे कहिड़ा आहिनि? انعم الله عليهم من النبيين والصديقين والشهداء والصالحين। मौला उन्हनि जे तरीक़े ते असांखे हलण जी तौफ़ीक़ अता फरमा। ऐं मुंहिंजा मौला जन फ़क़ीरनि ही ख़ैरात कई आहे असां क़बूल फरमा। जन दोस्तनि मुहर्रक थी तहरीक करे हिन जलसे कराइण जो शौक़ ॾियारियो आहे, उन्हनि जे माल में, ईमान में, दीन में, दुनिया में बरकतूं नसीब फरमा। मौला जंहिं दाणो दाणो दाख़िल कयो आहे तंहिंखे बरकतूं नसीब फरमा। मौला जेके ओरे परे खां आया आहिनि, औलिया अल्लाह सां जंहिंजी बि वाबस्तगी आहे, मौला तंहिंजा बेड़ा पार फरमा। जेके भी मसल के अहले सुन्नत जमात जा मशाइख आहिनि, मौला असांखे सभिनी सां वाबस्तगी नसीब फरमा। असांखे मशाइख उज़ाम जो अदब नसीब फरमा। या अल्लाह हे सभिनी मशाइखनि जी हक़ वारी जमात आहे, सभिनी जो मरकज़ मदीनो शरीफ़ आहे। मौला असांखे उन औलिया अल्लाह जी सच्ची मोहब्बत नसीब फरमा। जा हिते जेके आया तन खे हिदायत फरमा, बीमारनि खे शफ़ा अता फरमा, कर्ज़दारनि जा कर्ज़ मुआफ़ फरमा, बीमारनि खे तंदुरुस्ती अता फरमा। दोस्तो अज़ीज़ो दुआ घुरो हिन इलाइक़े जो मुअज़्ज़िज़ ज़मींदार साईं गौसल शाह उन जे फर्ज़ंद चयो आहे असांजे वालिद लाइ दुआ घुरो। अल्लाह साईं उनखे ख़िज़री हयाती अता फरमाए। अल्लाह साईं उनखे दीन जी ख़िदमत तौफ़ीक़ अता फरमाए। संदो फर्ज़ंद साईं गुलाम रसूल शाह आयो आहे, उन्हनि लाइ दुआ घुरो। ॿिया भला रास नेक सालिह पीर साईं सां वाबस्ता, बुज़ुर्गनि सां वाबस्ता, अक़ीदो भलो अथनि, इंशा अल्लाह ताला भला कम कंदा। इंशा अल्लाह ताला तव्हां असांखे ख़ुदा जो हबीब मदीने घुराईंदो। मौला असांखे गुंबदे ख़ज़रा जो दीदार कराए, मदीने जी हाज़री नसीब फरमा, बैतुल्लाह जो हज नसीब फरमा। मौला असांजी दौलत दीन ते ख़र्च कराए। मौला असांजा ॾोकड़ मस्जिद में ख़र्च थियनि। मौला असांजी दुनिया क़ुरान ते ख़र्च थिए। मौला असांजी धन दौलत मदरसनि में इस्लाम
अहले सुन्नत जमात जे लाइ राह ख़ुदा ख़र्च थिए। मौला पेट त चोर बि पाले थो, असांखे हलाल जी रोज़ी नसीब फरमा। मौला बदमज़हबन खां बचा, मौला आसमान ज़मीन जे मुसीबतुनि खां बचा। मौला असां जूं दिलियूं बर्बाद हन, असांखे रसूलुल्लाह जे इश्क सां आबाद फरमा। قال الله تعالى في شان حبيبه الكريم إن الله وملائكته يصلون على तहक़ीक़ डिजिटल मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन ते प्रेस कंदा।